छोकिरे जो पीउ ऐं छोकिरे जो मामो मौजूदु आहे। पर सवाल इहो थो पैदा थिए त जेसीं ताईं छोकिरी राज़ी नथी थिए तेसीं ताईं मां छोकिरी तव्हांजे हवाले नथो करे सघां। पर सर असां छोकिरीअ खे मारणु नथा चाहियूं ऐं जंहिंसां निकिरी आई आहे न असां उन सां ई निकाह करणु चाहियूं था। इहा सुठी ॻाल्हि आहे। पुछ न अॻ में निकाह करायो वञे ऐं पोइ छोकिरी तव्हांजे हवाले कजे। बाबा मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त तव्हांजो ॻोठु मुंहिंजे ॻोठ खां पर भरो मुंहिंजे स्टैंडर्ड खां तव्हां वाक़ुफ़ु न आहियो त मां कहिड़े ग्रेड जो माण्हू आहियां। बाबा हाणे घणी बदनामी थी वई, हाणे वधीक बदनामी मां पंहिंजे हिन सिर जे मथां खणणु नथो चाहियां। बाबा मुंहिंजो को बिलो कयो, मुंहिंजे मसइले जो हल ॻोल्हियो। बसि वरी इहा छोरी मुंहिंजे हवाले कयो, हथ में ॾियो। निकाह शिकाह न बाबा जी पाण ई कराए थो सघां। जेका बदनामी थी चुकी सा थी चुकी, अञा वधीक कहिड़ी बदनामी गॾिजी। बाबा जेका रही कोई जेका इज़त जेका कटिजी वई आहे मां हुनखे कंटिन्यू माना बहाल करणु थो चाहियां। बाबा बसि रुड़ा जेकर तोखे थोरी बि गैरत ऐं इज़त प्यारी हुजे हा न पंहिंजी त पंहिंजी धीउ खे कंहिं गैर मर्द सां पंहिंजे ख़राब भॼाए न कढी आ। ॿुध न पंहिंजनि कननि सां हिन माण्हू जी मदद करण जे लाइ असांखे मोकिली ॻोठऊं। तोखे ख़बर आहे न बाबा त हे पहिरें जोड़ जो मुनाफ़िक़ आहे। तो पंहिंजी न्याणीअ खे पाण पंहिंजे हथनि सां भॼायो। बाबा साईं इहो त मूंखे पहिरियां ई शक हो, पर मां तव्हांखे चई न सघियुसि। यार रूंडा तो त किथे असांखे मुंहुं खणी हलण जहिड़ो ई न छॾियो। बाबा मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे। बाबा जान मुंहिंजो अर्ज़ु आहे असां जेके सभु तो वटि आया आहियूं न बाबा इज़तदार माण्हू आहियूं। मुआशरे में असांजी टके पैसे जी इज़त आहे बाबा। हरू भरू एतिरा बेइज़्ज़ता कोन आहियूं। मुंहिंजी न्याणी इलाही ॾींहं अचनि मुंहिंजे नेड़नि खां परे आहे। मुंहिंजो न्याणीअ खां अंतर थो फाटे बाबा, अंतर थो फाटे। रुगो हिकिड़ो चक्कर मूंखे न्याणीअ सां मिला, मां हुन सां मिला। जेकर उहो राज़ी आहे त हले मूंसां गॾु, पर जेकर राज़ी न आहे त भली तव्हां वटि वेठी हुजे, तव्हां ते को बि मयार न आहे बाबा। ऐं हा न को मां तव्हांजे मथां को ज़ोर जबर कंदुसि बाबा। तूं मुंहिंजे मथां ज़ोर रखी बि कोन थो सघी रुड़ा। न ही तुंहिंजी उहा हैसियत आहे न ही इज़त आहे। न पर खन न रूंडे जे चवण जो इहो मक़सदु न आहे। हिन जा मां सभु मक़सदु सम्झां थो आशिम, तूं मूंखे सम्झाइण जी कोशिशि न कर। बाबा ग़लती थी, हीउ जेको मूं भौंकियो न उन्हनि लफ़्ज़नि जे लाइ मूंखे माफ़ कजे। बसि उहो हिकिड़ो चक्कर मूंखे पंहिंजी न्याणीअ सां मिलायो। बसि अर्ज़ु अॻा में त बसि तव्हां इज़त सां वापसि हली वञा पंहिंजी न्याणीअ खे वठी करे। ठीकु आहे, मां तव्हांखे छोकिरी सां मिलण जी इजाज़त ॾियां थो। जेकॾहिं छोकिरी रज़ा ख़ुशीअ सां तव्हां सां हलण लाइ तयारु आहे त मां केरु थींदो आहे। हा बाक़ी जेकॾहिं छोकिरी रज़ा न हूंदी त तव्हां मां को बि छोकिरी खे वठी नथो वञी सघे। अकबर खान असीं चाहियूं था त न्याणीअ जी ज़िंदगी बि बची वञे ऐं मसइलो बि हल थी वञे। बराबरि रूने गोणी जी धीउ सां मिलण जो बंदोबस्तु कर। उतां खे कमरो ख़ाली कराए ऐं छोकिरीअ खे रूंडे सां मिलाए। जी बाबा साईं हाज़िर। बचन दे कई तो थी बाबा मैं गुम थोड़ा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।